Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई सुरीली तोखे पक्का तज साह सुमरा हा सोरा ना पकाए टीवी ते चंड जी तारीख़ ॾिसी पोइ ॾींहं ॻणिया अथम। त पोइ इहो फ़क़ीर अञा ताईं छो कोन आयो आहे जेको असांखे सोन जी देग कढी ॾींदो? मूंखे ख़बर न आहे, थी सघे थो थोरी देरि में अची वञे। अॼु अचण तजीस पुठनि तां खल थो लायांसि। असां पाण फ़क़ीर आहियूं, असां सां थो फंद करे। वाह, थी सघे थो सोन जी देग निकिरी पए त पोइ। सुरीली तूं सुरीली आहीं, सुरीली मां भोली थी सघीं थी? न अलाह ख़ैर करे। त पोइ मिटीअ मां सोन कीअं थींदो? आहे अल्लाह ओ मां फ़क़ीर के खैरात दे अम्मा। अल्लाह त हर वक्त हर जगह ते आहे, पर अॼु कल्लू बि घर में वेठो आहे। भाग घर ते आहे सही अम्मा, जल्दी अच पंहिंजो भाग खणी वञ, न त सॼी ज़िंदगी निभागे कल्लू सां गुज़ारी पवंदई अम्मा। सुरीली जे अची वियो आहे फ़क़ीर त वठी अचीस फ़क़ीर मां बनायांसि भोलो, त जीअं ॿिया फ़क़ीर वतन से पिनाईंदा। फ़क़ीर या सरकारी सान नहीं जो रंभू पियो थो करी अचां पई न। फ़क़ीर न छो भाई, भाग छो भाग। हा मूंखे ख़बर आहे अॼु साओ सूमर आहे, घड़ी खां पोइ अरब खरब पती हूंदसि। फिकर न कर, तूं कारी पती हूंदी आहे, मुंहिंजो मतिलबु आहे करोड़ पती हूंदी आहे। अच अंदर अच। अंतर मंतर जादू जंतर शुरलम शुरलो चरलम चरलो चीचक चीचा इंग्लिश जादू विलायती मैजिक। हिते कुतो मिलियो त कोन्हे न? न केरु कोन्हे फ़क़ीर। कल्लू बि न आहे? न केरु बि न आहे। हिकिड़ो मिंट मां ग़ैबात सां ॻाल्हायां, पहिरियां सदको कढिबो ऐं इहो सदको कंहिंखे ॾियणो आहे, मां थोरो ग़ैबात सां ॻाल्हायां। हा भली ग़ैबात सां ॻाल्हा। ग़ैबात सां त ॻाल्हायां पियो। अरबन अरबी सुतण सणबी शरबतुनि ख़ैरातुनि सुघड़तुनि ॾेयतुनि। छा थी चए ग़ैबात? ग़ैबात थी चए त 5 किलो गिहु, 7 किलो खंडु, 1 किलो चांहि जी पती, सरपजा 4 पुड़ा ऐं 5 अदद सुहिणे करण वारा क्रीम। इहो सभु सदके में ॾियणो पवंदो। ॾेई छॾींदासीं, तूं फिक्र न कर, तूं सोन गॾु फ़क़ीर सोन। सभु सामान खणी सुघड़ नाले माई खे ॾेई आ। जीअं सामान उन वटि पहुचंदो, ग़ैबात ज़मीन मां छिके सोने जी देग कढंदी, छिके। उन खां पहिरीं हिन कल्लू देव सां त मिल। डीज़ल जो ड्रम हिते कंहिं रखियो आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त माई ही केरु आहे? हिनखे हितां ॿाहिरि कढो, न त सोने जी देग ग़ैबात गुम करे छॾींदी। फ़िलहाल त तोखे मां थो गुम कयां। अरे ॾे मूंखे त तूं किथे ॾिठल वाइठल थो लॻी। माई हिनखे ॿाहिरि कढो, न त सोने जी देग बारूद में बदिलजी वेंदी, वॾो धमाको थींदो, वॾो नुक़सानु थींदो। अरे हेॾे धमाका त मां थो कढाएं। को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई। पकड़ी था चंतरा, पकड़ास त पई। जय मां टंक वठी तो टंक ही कान वतस। वॾा जीअं था नंढा वॾा वल्लो ई कलू पाण में विढ़िया ई कोन। असांजी महिनत बर्बाद थी वई, असांजो प्लान ई पूरो न थियो। अदा नंढा ख़बर आहे न, अञा बाहि ॿरे पई, चिणक दुखे पई, ॿियो था फूकूं ॿारियूं था वरी ममण को ॿियो। तुंहिंजे शैतानी दिमाग़ में का नई तरकीब आई आहे छा? तरकीब वरी कहिड़ी?
तू हली वल्लू जा कन भर त मां वञा थो कल्लू जा कन भरण। इहे कम कोन हलंदो अदा वॾा। मुंहिंजे दिमाग़ में हिकु वॾो तूफ़ान आयो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त ख़्यालु आयो आहे ख़्यालु। भला ॿुधाए औरतुनि जा हाली था कन भरियूं मायूं विढ़ंदे देरि न कंदियूं। मायूं विढ़ियूं न त पोइ मर्द पाणे विढ़ंदा पाणे मिलाए ताड़ो। अदा नंढा वाह जी ॻाल्हि कई अथई। अहिड़ा दिमाग़ में तूफ़ान त शाइरनि खे बि न ईंदा। हाणे उथंदा त हली था सेठियाणी ऐं सुरीलीअ खे पटियूं पढ़ायूं। हा दा हल त हलो इधर मोराई। ठीकु आहे दा जुमन जा रही अचु त हलो। भॼियो काग भला जो भॼियो कोन छॾींदो सांस बचंदो जॾहिं भॼंदो। हा जॾहिं भॼंदो हाणे कोन बचंदो। वरी छा थी दिमाग़ जो नट ढिलो थी वई छा? वल्लू कंहिंखे वणे न वणे विचां करो ज़रूर। वलू अबे अम्मा खे कोन वणियो त हाणे कंहिंखे वणंदो? गिदुअ में बि रुश्वत थी हले पई। मां छॾे अचां त तोखे काथे छॾे अचां? जेसिताईं माने ओतिरे कलुअ जो मथो गाढ़ो नथो कयां न तेसिताईं मुंहिंजो मथो ख़राबु रहंदो। मुंहिंजो मथो ख़राबु रहंदो। जेका अंदरि गंढ मशीन पई आहे न या खणी आ त माने कलुअ जा फिड़ फड़िया हे सभु गोली न काकड़े मां कढांसि। अदा हाणे खणी बस कर। कहिड़ो रत वहाइण मां फ़ाइदो थो पवे? वॾो फ़ाइदो थो मिले दिलि खे करार थो मिले। अधी जे करे कल्लू मूंखे गारियूं ॾेई वञे हा माफ़ करे छॾियांसि हा कोन मारियांसि हा छो त गारियुनि जे मां लाइक़ु आहियां। वापटा वारनि खां घणियूं गारियूं त मूंखे थी मिलनि। धी जे करे हो कल्लू तोखे घटि वधि ॻाल्हाया त मां सही वञा मुंहिंजी गैरत भड़को खाई वरी सुम्ही पिया। अधीन हे तोबरे कल्लूअ मुंहिंजी न्याणीअ खे घटि वधि ॻाल्हायो हाणे ॾिसजांइ त हुनजे होटल जा मां हंडा किटिलो कोप कीअं थो भञा। जेकॾहिं मूं ईअं न कयो न त मुंहिंजो नालो लाइ कंहिं ते बि रखी छॾियां। तुंहिंजो नालो लाहे कल्लूअ ते था रखूं पिया पाण मरम में मरी वेंदो। बस फैसलो फाइनल थी वियो। डंडो खणी आ वञ अंदरां डंडो खणी आ पोइ ॾिसजांइ त मां हिन कल्लूअ जे होटल जूं कीअं थो किटियूं कटियां। अंदर में सफ़ा बाहि जा पपड़ पिया भरनि उलू पिया निकरनि उलू। ठीकु आहे मां डंडो खणी थी आणे ॾियां। तूं वञ छेड़े ते मां डॉक्टर खे वठी विहारियां। पोइ खणी आ डंडो पोइ खट खटाए छा खणी आ। मञा थी मञा थी। मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई। अॼु मरीअ वल्लू ब्याजी मां चवां थो फर कलमो यादि कोन्हे तुंहिंजो ॾोह न आहे वल्लू ब्याजी पर अॼु मां तुंहिंजो मथो ईअं फाड़ींदुसि जे खोबाटो गोॾे ते मुक हणी बसर फाड़ींदो आहे। वल्लू कंहिंखे वणे न वणे विचां किरहो ज़रूर खणे अचई थी। अरे कल्लू अरे वल्लू विड़ा छाते था। दा चङो जो तूं अची वे न त हिन ॿिन्ही साननि जे विच में असां जहिड़ा गाह लताड़जी वञनि हा। त अॻोठ जो माहौल ख़राब करे छॾियो आहे। आख़िर तव्हां विड़ो छाते था? ओ बाटा ही माण्हू मूंखे ॾिठे कोन थो वणे ॾिसां दोस्त मूंखे उल्टी थी अचे। हे बि मूंखे ॾिठे नथो वणे बदनसीबा। अरे मुक़ाबिलो करणो अथव त जुआ में मुक़ाबिलो कयो न बाक़ी अचायो विड़ो छाते था? मूंखे क़बूल आहे। अचो पाण खे रांदी करदुसि संज्ञा ताक पहिरे नंबर जा। अरे मूंखे ॿुधा छा थो रखी शर्त में? मां पंहिंजो घरबार सभु कुझु बाहि ते रखंदुसि पर तोखे धूड़ ज़रूर चटाईंदुसि। पोइ ठीकु आहे अब ॿिन्ही जो मुक़ाबिलो थींदो रांदि जी तयारी कयो। मां बि तयारु आहियां कंदुसि न किने सां मुक़ाबिलो। मूंखे बि क़बूल आहे मां को टिजा थो जा। पोइ त बाबा उछलायो ये डंडा ऐं पायो पाण में भाकुरा। उछलायो तो उछलायो को भी ना आए घट के खां सभु चढ़ियल हिते चोट थई मश्किरन जो जुमन जा राही ये दाईदन मोराही समझी तो ने
मिलाए ताड़ो ख़बर न आहे हिन ॻोठ खे अलाही कंहिंजी नज़र लॻी वई आहे। मूंखे ईअं थो लॻे त इहे जड़ा सिर्फ़ तुंहिंजे करे थिया आहिनि। अॼु बाबा खामखां वलू व्याजी जो मथो फाड़े ईंदो। इहो वल्लू व्याजी सां दुश्मन आहे, भले बाबा उनखे मज़ो चखाए। ओ छोरी निभागी, जेकॾहिं न बाबे खे डंडो लॻी वञे, मथे जी चमड़ी फाटी पएसि, पोइ कहिड़ो मोची असांखे गंढे ॾींदो? बाबा खे डंडो छो लॻंदो? बाबा वॾो वेड़ाक थई, ख़बर न थई कावड़ में कुत्ते खे चक कयो वई। तूं हाणे दुआ कर त ख़ैर थी वञे। असांजे सभु ख़ैर थी वेंदो, बाक़ी ने वल्लू जो खटोलो खॼे ई खॼे। ऐं वॾड़ी चई वयूं आहिनि त पिट पर खे लॻई घर खे, ऐं इहे न थिए त इहा पिट असांखे लॻी वञे। तूं ईअं चओ त दुश्मन सजण जो बि ख़ैर हुजे। तोखे कंहिंजी पिट लॻी आहे जो मुड़ुस जो घर छॾे हिते वेठी आई? हो ही घर जहिड़ो तुंहिंजे पीउ जो आहे तहिड़े मुंहिंजे पीउ जो आहे। तूं केरु थींदी मूंखे मेहणो ॾियण वारी? मां बाबे जे अॻु जा ई न आहियां। मूं त मिड़ी ॻाल्हि कई, तोखे छो भाई वठी वई? न ॻाल्हा तूं मूंसां, अची अमां त तुंहिंजी बि सार लहां थी। चिरकड़ी ओ चिरकड़ी हेड़ा बिठो है उठे को घर में कोतो बिलो तो कोने? न कोई कोने हलेवा हलेड़ी पतू का तो जो ठक्का साओ सदको कहे केड़ा हालत है? और सफा सही लगी भैया, तो खुश लगो पयो न। बाकी तो मिठड़ा तोखे त हालन जी ख़बर आहे न। बस रुगो दुआ कर त हालन जी के शादी हाल में हुजो ॿई ॼणा। तू घोट हुजे ऐं मां कुंवार हुजां, तू मोड़ ॿधे ऐं मां ॻाढ़ो जोड़ो पायां। हाँ चिरकड़ी तुझा चप अहिड़ा हूंदा ॼण गिदाड़ीअ खे मुसाग लॻो पियो आहे। ऐं तुंहिंजो वात ईअं पटियो पियो हूंदो ॼण खदड़नि जी मड़ीअ में चंदे जी पेटी खुली पई आहे। चर्चा पिया हलंदा छो त ही आहे मश्करनि जो ॻोठ। तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मूं ॾिठो माणे आहे न वल्लूअ खे डंडो ॾेई मोकिले छॾियईं ऐं पाण बि नासूं हणण वई आहे। मूं बि सोचियो छो न वञी इश्क जी कोडी खेॾी जा, तूं तो हलियो आयसि। हाँ मिठड़ा मामा वल्लू न उन कल्लू सां मिलण वियो आहे। बस दुआ कर त ख़ैर थी वञे। तूं फिक्र न कर, कंहिंसां ज़िक्र ई न कर। अल्लाह कंदो मामो वल्लू कामयाब थी जेल हलियो वेंदो। ऐं बाक़ी बची माणे पोइ थुल्हो विहाणो त कंदासीं, थुल्हो विहाणो माणे जे मुंहं जे मथां विझी नंढो सुमारे छॾींदासीं। के किस्मत मार कराई अबारे वबा हथ ॾाढो गरो थी चिलकड़ी, हथ ॾाढो गरो थई, तो हथ खे हल्को रख। ओ बदनसीब महबूबा तो ओचितो चैनल इहो छो मटाए छॾियो? शल कहिड़ी वात ते घुमई? किन्ना भगल रेडिया, तूं वरी मुंहिंजी माउ खे मारींदे। हलाणी ता खिसकण जी कर निकोर, मूंखे तुंहिंजी शिकल बि नथी वणे। किसे छा तो जल्दी निकोरी ता हल, ॼाण मां अचण वारी थई। या तुंहिंजी मां मरण वारी कॾहिं थींदी? सदाई विच में अची खेल ई ख़राब करे छॾींदी आहे। तूं त वेठी हुई। हा हल, मां बि तोसां कोन ॻाल्हाईंदसि हाणे। अजाई आयो जो मेकअप अदा में रहिजी वियो। ऐं ॿुध, ॿुढी नथी मरी, पंहिंजो अछो मथो ॾिसण में कोन थो अचे। अड़ी वती सी सेठ धन सां चिचमिच कंदी। खबरदार जो मूं ते इस्लाम हयां थी, बोहतान हयां थी। बाहां ठूठन खां वढे हथ में ॾींदी सां। अड़ी गप जी कुमी सड़े छो थी? हे हुस्न मूंखे अल्लाह ॾिनो आहे। भले माई जो हुस्न त ॾिस, मुंहं ते अटो हर, चपन खे ॻाढ़ो करे चेती मां सुहिणी आहियां। माई केॾीमहिल पाण खे आईने में ॾिस, पोड़ी खदड़ीअ खां मेलो खसिजी वियो आहे। सुहिणी हुजे सीरत, माण्हू जा लक्षण भला हुजनि। सॼे ॻोठ में को आंगुर त खणे त सुरीली अहिड़ी आहे। अड़ी केर तोड़े अख खणी नथो ॾिसे त उन में मां छा कयां? हाणे टरी वञ, अॼो को ॾींहुं बख़्श थई। बाक़ी जे ॿिए दफ़े वरी अहिड़ी ॻाल्हि कई थी त चोटीअ खां वठी चौॾे लुठा ईअं गोल फेराए उछलींदीसां। हा कंहिंखे रोकींदीअ सॼे ॻोठ खे? तव्हांजी ख़बर आहे इज़त तव्हां खां 200 किलोमीटर परे आहे। खबरदार जो असांजो नालो खयूं अथई। अरे तुंहिंजी धीअर कहिड़ियूं चङियूं आहिनि? हा अञा ख़ैर सां मुंहिंजी धीउ घरऊं कोन्हे निकिती। हा तुंहिंजो त वारे सां घरऊं निकिरनि थियूं, अचनि थियूं, वञनि थियूं, इर्क फिर्क थने। अड़ी चवी छा थी? वरी तूं मुंहिंजी धीअर जो थी नालो वठी? ॿुधाए तुंहिंजो धीअर मथो लई आई। छो न? भाई वो छाते जुड़ो
काथे था विढ़ऊं पिया इहो पाण में ईद पिया मिलऊं देर सां मिलिया आहियूं तॾहिं वरी इहे ॻाल्हियूं पिया कयो परकती पकई इज्जत थी मिले मां चवां थी पई ज़बान बंदि रखो पंहिंजी वरी ते लफ़्ज़ हिकिड़ो ॻाल्हायो थी न त ज़बान पाड़ाऊं कटींदी खबर आहे तू जेका सेबती आहीं ऐं तूं कहिड़ी चङी आहे तुंहिंजी मुख़बर आहे मां चवां थी चुप करे बीह मां अजायो मूंखे छो थी पई वेल में विझे खून बियो छाते मासी विड़ो पे था छा मसलो आहे तव्हां सां ओ मासी जे लाइ सलामती चवां त ॻोठ वञे त पंहिंजे मासीअ खे मासातिन खे सलाम चइजाए ईद मुबारक चइजाए हा बा हा अदावरा ये दादा सूर त कोन थो थिए न मज़ो थो अचे मूंखे त सूर पियो थिए अदा डंडा लॻंदा त सूर त थींदो न असां आज बलाद करे आया आहियूं ॿई मथां मार खाई आया आहियूं सम्झी थो न हा दा मिलाए ताड़ो किस्मत दाणे दाणे ते लिखियल आहे खाइण वारे जो नालो अदा डंडा जी अदा वॾा उहा बि सियाणनि सच चयो आहे जेको ॿियनि लाइ खॾ खोटींदो आहे न हुन में पाण किरंदो आहे अरे मथां वेठा होसि उथो मोच बरदी चढ़ी वेही था रहोसि कंहिंजी इज़त जो ख़्यालु कोन था कयो छाजे करे छा थो छाजे मथां वेठा आहियो न हुई किथे छा थो ॻोल्ही अरे करे छा थो ॻोल्ही यार हिते रखे वियोसि विसरी वई न मां वञी घर पहुतुसि अलाए केॾे वई छा रखे वे तो खइयो छा ॿुधाई त मां छा रखे वे चोर जे मुहांटे ते लॻी थो पर आयूं शयूं लिकाए था छॾियो अरे हेॾे तो त कोन खइया पर छा जंहिंमहिल चोरी छा को ख़बर कान थी पई बाक़ी खणी लिकाए हाणे वरी पर छा अदा बवाली ॿुधा त सही न छा मुंह वारी टोपी जेकी टिकड़नि वारी मथे ते पियल हूंदी आहे उहो झको पुठो ॻोल्हियांसि घर बि न आहे पोइ मूं सम्झो हिते हूंदी तव्हां मूंखां अॻ में वेठा तव्हां खइया अरे मवाली अंधो ई छा अंधो माया अंधा तव्हां ॿई हो मोतबर वठो था पर मन सामाननि में डहूं हणंदा अरे मां घर वियो होसि नंढो कूंडो मूंखे कोन लधो अलाए बाबे किथे लिकाए छॾियो अलाए छा हुजे हा नंढो कूंडो त भंग पचाड़ी खोटे पिया आहिनि दिमाग़ कमु करे हा न पोइ कयां फ़ैसिलो कहिड़ो फ़ैसिलो कंहिंजो फ़ैसिलो ख़बर कान्हे छा न छा थियो तोखे बि ख़बर कान्हे न मूंखे बि ख़बर कान्हे हा मूंखे बि ख़बर नाहे पी त दिमाग़ कमु कंदो न ए मवाली इहो तूं कोली छा पियो टोपी घुमजी वई आहे जेकी मथे ते पाईंदो टिकड़नि वारी ओए हो मथे ते छा अथई मथे छा आहे मथे ते पई आहे छा ॾिसांसि अरे मुतबर लॻी मथे ते चढ़ियो वेठी ॿुधाई बि कोन थी हरू भरू मां वटां माण्हुनि सां फशरियूं कंदो हा वॾो शौक़ु थी मथे ते वेहण जो हे लपाट हणाई त ख़बर पवे तो ॿुधाई आहे न मूंखे त मां मथे ते वेठी आहियां न ॻोल्ह मूंखे मवाली न ॻोल्ह हल त हरू भरू जहिड़ो करो ॿ जवान मुड़ुस मुंहिंजे था पियो माराई हाणे चढ़ी वेह मथे ते अॻिते मूंखे ॿुधाईंदी कर हाणे ॿी ॻाल्हि ॿुधो भई मूंसां गॾु हलो मकान ते हलूं हली भंग मूंखे घोचराए छाणे पियारियो जे मूंखे नशा चढ़ी आहे त पोइ त तव्हांजी मर्ज़ी आहे हली वञिजो काॾे बि जे न त पोइ गॾिजी हलंदासीं वल्लू वारी ओताक ते जेकी जुआ जी शर्त रखियल आहे न वल्लू कल्लूअ जी उहा हाली ॾिसंदासीं पंहिंजे अखियुनि सां साम्हूं त थिए छा थो उथो वेठा होजनि मुतबर लॻा अचो मुंहिंजे पोयां मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई शर्त 10 लाख रुपया रखंदुसि न टको घटि न टको वधि जेकॾहिं अथई मंज़ूर त ठीकु न त पोइ वञी मखिया डंडे खे तेल पोइ मरी या बची
कटई तुझी किस्मत 10 लख मथो फिरियो थई। अरे अरे ॿुध त मुंहिंजो मथो आया लाटू आहे शर्त यादि पुट। न बाबा एतिरी शर्त मूंखे क़बूल नाहे। न वरी एतिरो पैसो मूं वटि आहे। पोइ झेड़ो त पोइ झेड़ो ई सही। अरे करोड़े रुपए जी मिल्कियत थी हाणे तोखे नज़र नथी अचे त पोइ मां छा कयां। ऐं हा ॿुधो अथमि तने लालड़ूअ लालड़ीअ खे गेट आउट करे छॾियो आहे माना ॿाहिरि कढी छॾियो आहे। पोइ हाणे हीअं था कयूं मुंहिंजा 10 लख तूं ने लालीअ खे शर्त में रखो पोइ थी वेंदे कख पतीअ मां लखो पती। वल्लू बकवास बंदि कर न त वात में आंगरियूं विझी वात फाड़े छॾींदो साईं। बग बूथिया अरे रे लाली लालूअ जी इज़त आहे। अरे त पोइ पावली बि तुंहिंजी इज़त आहे उनखे खणी शर्त में रख। छा चवीं रे? वल्लू कंहिंखे वणे न वणे विचां करे थो खणे। वल्लू सांडरा पैसे सां ॻाल्हा विच में न्याणियुनि जो नालो छो थो वठी? सुञा पैसो लभई कोन रुगो ट्रा ट्रा थो पियो करी। पोइ तूं बि रख शर्त में चिलकणी। बकवास बंदि कर मुंहिंजी न्याणीअ जो नालो न वठो। इहो फ़ैसिलो सेठ धनु धोबी पाण कंदो त शर्त में छा रखणो आहे छा करणो आहे छा नाहे करणो। मुक़ाबलो 2 ॾींहंनि खां पोइ था रखूं। तव्हां ॿई वञी सोचो। ठीकु आहे ठीक आहे त पोइ ठीक आहे। लाली तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी ईअं खाली थी वई आहे जीअं खूनी माण्हू जो वात ॾंदनि खां सवाइ खाली थी वियो आहे। सफ़ा हीअं मूंखे अकेला ई खाइण थिए चए मां सफ़ा मरी वियो आहियां। तोखां सवाइ मां थी न सघंदुसि। अलाए थी वात तो मेरा मोटी आहे ईअं न कर। कॾहिं बि माफ़ कोन कंदी में हिकिड़ी बागड़ियणी जे करे मूंखे घर मां कढी छॾियो अथई ऐं मूंखे वठण बि कोन आयो हुई। कहिड़ो हेड़ो किनो मोह खणी तोखे वठण अचां। लाली तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी सुकल सपाटे जहिड़ी थी वई आहे। कॾहिं बि कोन ईंदी सही भली वियाणे सां वेठो विड़ पोइ तोखे ख़बर पवंदी त लाली छा आहे। लाली तोखां सवाइ मां ॾाढो ॾुखियो आहियां। तोखां सवाइ मां कोते आचार हाणे मां बाग़ियाणी खे लेखी थी कोन। मां सुबुह साण तोखे वठण ईंदुसि बसि। कुछ भी थी पवे पर हिन बुरके वारीअ जो अॼु दीदार ज़रूरु कंदुसि छो त मुंहिंजी अख में आहे अख में। वालेकुम सलाम। भली करे आया वो सब कुछ बंदोबस्त करे छॾियो आहे। हाणे तूं ऐं मां तमामु जल्द शादी कंदासीं। शादी त थींदी ज़रूरु थींदी पर मोहतरमा दीदार त करायो। ऐं मुंहिंजो ख़र्च कयल आहे मतां को ग़लति सामान ॻीचीअ में न लॻी वञे। छा दीदार गोबाटा खान मूं कॾहिं पंहिंजे पीउ भाउ जे साम्हूं बि मुंहुं उघाड़ो नाहे कयो। तूं त छा मां असां त जल्द हिकु थियण वारा आहियूं। जल्दी कर तकड़ कर दीदार कराए। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी छो नथो मुंहिंजा पपड़ियूं। फिलहाल दीदार खां सवा मुंहिंजो दिमाग़ ई कमु नथो करे कहिड़ी ॻाल्हि सम्झां। ईअं न कर पर्दे में रहने तो पर्दा न उठाओ पर्दा जो उठ गया तो भेद खुल जाएगा। ये जो चिलमन है दुश्मन है हमारी कितनी शर्मीली ये दुल्हन है हमारी। और इंतजार कर गोबाटा। इंतजार नथो थे थोड़ो दीदारो कराए तू मुझी अख में इंतजार कर। शेष साहब जेकॾहिं मुंहिंजे छोरे कल्याण खान कलियूं खे वलूअ जे तरफ़ां 10 लखनि जो जवाब में फ़ाइदो पई थो तव्हां नाराज़ छो था थियो? इन जो मतिलब त तूं ख़ुशि आहीं? बाबा रांदि में मां ख़ुशि आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई मूंखे राति जो पंहिंजे लाली जी सिक सुम्हण नथी ॾे। पोइ लालीअ खे वठी छो नथो अचे? साहिब पहिरियां मां बाग़बानी खे कचा भींज खारायां
जंहिं मुंहिंजे घर में जहिड़ो विधो आहे पोइ हिन बागड़ियाणी खे वठी छो नथो अची त मां उन खां पुछा कयां त न कूड़ो इश्क तोसां छो कयो साहब ने बागड़ियाणी खे ॻोल्हियां थो तव्हां मुंहिंजा पला न कजोसि ठीकु आहे पर लभे ई कान थींदी बागी ठीकु आहे तूं हाणे लालीअ जी यादि में सुर उदासी ॻाए ऐं मुंहिंजे कमदार खे मूं ॾे मोकिल काॾे काॾे मिठल ख़बर पई थई अरे कहिड़ी ख़बर फाट बि जुमन ॿुधाई छो कल्लू शर्त में पावली खे रखियो आहे ऐं वल्लू शर्त में चिलकली रखी आहे हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका अरे चवी छा थो ॻाल्हाई छा थो वञी केॾा थो अची किथां थो मां आहियां मोह चयो कल्लू तो मुंहिंजी चिलकड़ीअ सां लाऊं लहे मां बि वॾो ॾुखियो माण्हू आहियां मिठल वल्लू सम्झे नथो ॻाल्हि खे मूंखे न जंहिं महिल जलाली अची थी वञे त हुनजी मुंडी ॾंडे कूंडे में घोटे घोटे कॾहिं खे प्यारे छॾंदोसांनि असां वॾा गेरती माण्हू जुमन हिमल गेरत ॾेखारीमांव न हिनखे ॿुधा भली सम्झे ॻाल्हि खे नथो सम्झे यार तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि अरे मां बि ॾिसां इहे पोड़ा कीअं था जुआ में नियाणियूं रखनि मिठल मां त चवां थो मवाली चिलकड़ीअ खे अॻवा करे ऐं तूं पावलीअ खे अॻवा कर हिक ॿिए जे महबूबाउनि खे छो गुम कयूं न सभु को पंहिंजी महबूबा खणे हा सिधी सही ॻाल्हि आहे मता सुभाणे भुल चुक थी वञे त पोइ अरे मवाली साख में त सचा थी वेंदो साख में सचा थी वेंदो उहो कीअं अरे त पावलीअ जी साख वठंदा न ऐं हा तूं चवंदे मूं पावलीअ खे खयो ई न आहे हा पोइ छा आहे भली वठनि पावलीअ सां प्यार थो कयां हिकिड़ी साख छा ॿ टे साखूं वठनि खणंदुसि छो पर पावली खे त मिठल ई खणी वेंदो न अरे मवाली सम्झे या न सम्झे मां सम्झी वियो आहियां हाणे ईअं ई थींदो ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।